अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि अहमदुहु व हुवल महमूदु अबदन अबदा व अस्तईनुहु व हुवल मुनइमुल मौला व निअमन नसीरु मुअय्यदा ला शरीक लहु इलाहन वाहिदन अहदन फरदन समदा व अशहदु अन्न सय्यदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूल नबियुम मा ज़ल्ल व मा गवा व मा यंतिकु अनिल हवा सल्लल्लाहु अलैहि व बारक व सल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि सलातन दाइमन सरमदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन अमिला सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून। न दुनिया से, न दौलत से, न घर आबाद करने से, न दुनिया से, न दौलत से, न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है रब को याद करने से। तसल्ली दिल को मिलती है रब को याद करने से। स्टेज मथे जलवा फरोज़ मुवक्कर उलमाए कराम, मजलिस में हाज़िर बुज़ुर्गो वडीलो, नौजवान दोस्तों, अज़ीज़ तलबा व तालिबात, माइक के ज़रिए से मुझे आवाज़ सुने वाली ख़वातीन इस्लाम, माओ ने भेणों, बच्चों जो प्रोग्राम आऊँ न सुनी सघियुसि, तंहिं करे माज़रत खां आहियां। अभी भी वक्त है, अंधेरों का करो कोई इलाज, वरना ये बच्चे उजालों को तरस जाएंगे। माशाअल्लाह छोकरें पंहिंजे अंदाज़ में बेहतरीन तकरीरूं असां में कयूं न। मौलाना जावेद साहब हफ़िज़हुल्लाह अनीमत ख़ासी मेहनत कयूं हुयूं। इन हवाले से उलमा कराम वटां तालीम ताल्लुम के हवाले से सुनी चुका आहियो। टाइम घटि थी चुको है, तंहिं करे आऊँ डायरेक्ट मुझे मौज़ू मथे अचां थो। क़ुरान मजीद सूरह नहल जी हिकिड़ी आयत असां में पढ़ियोसि। इन आयत जो मुख़्तसर ख़ुलासो ऐं तशरीह असां में रखे जी कोशिश कंदुसि। पहिरीं आयत जो तर्जुमो सुणी गिनो। अल्लाह फरमाए तो मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिन। जेको पाण अमल नेक कईंदा, बाई माड़ू हैं या भाई माड़ू, मर्द हैं या औरतूं। यारे अमो कुरान जो अड़ियों आयतूं हैं, या अय्युहल्लज़ीना आमनू, या अय्युहन्नास, ए ईमान वारो, ए इंसानो, ई जिक्र है उन आयत में। अमोक आयत में खाली मर्दें की खिताब है, पर हिन आयत के अंदर मर्द ऐं औरत ॿिन्ही की खिताब है। जे जन्नत में औरतूं पण वेंदियूं ने, जन्नत में मर्द पण वेंदा। जहन्नुम जे अंदर औरतूं पण वेंदियूं ने, जहन्नुम जे अंदर मर्द पण वेंदा। पण अल्लाह जे नबी फरमाए अक्सिरु आलिहा निसा। जन्नत में मर्द वेंदा, औरतूं वेंदियूं। जहन्नुम जे अंदर मर्द वेंदा, औरतूं वेंदियूं। पण अल्लाह जे नबी फरमाए, बुखारी जी हदीस है, जे जहन्नुम जे अंदर मिणिया वधारे औरतूं। मुंहिंजो माऊं ऐं भेणूं जेकॾहिं सुनी रहिया आहिनि, उन जे कने सुधी मुंहिंजी आवाज़ पुॼी रही है, तो नबी जी हदीस याद रखें कि अल्लाह जे नबी फरमायो अक्सरियत जहन्नुम जे अंदर औरतें जी हूंदी। पुछे में आयो कान करो है, रीज़न करो है, वजह करो है जे वधारे औरतूं जहन्नुम जे अंदर हूंदियूं। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ब रीज़न ब कान चई। हिकिड़ो त औरत लान ऐं तान वधारे करे, पिटणा जंहिंखे पाण चवंदा, बच्चे के पिटणा, ॿिए के पिटणा, चालू च पई वे, सॼो ॾींहुं वॼे पई पिटणा। ॿियो धणीअ जी नाफ़रमानी, नाशुक्री,
ई बड़ा कारण ही जंहिंजी वजह से औरतूं अक्सर जहन्नुम जे अंदर वञनि। धणीअ जी नाशुक्री करो है। अल्लाह जा नबी फरमायो जे इन जो घरे वारो सॼी ज़िंदगी इन मथे एहसान करे, इन जे घरे वारो जेको रहियो और रिजालु क़व्वामून अलन निसा, अल्लाह क़वाम बनाए औरत मथे मर्द खे, तो इन जी मड़े जायज़ ज़रूरतूं पूरियूं करे थो, इन लाइ करे कमाए थो, फैमिली लाइ करे खाधे पीते लाइ करे कमाए थो। पर कॾहिं ज़िंदगी में जे कॾहिं इन जी को ख़्वाहिश पूरी न थी, कॾहिं अटो न मिलियो, कॾहिं ॿियो को सामान न मिलियो, त इन औरत जी ज़बान में जानू नाशुक्री जा अल्फाज निकिरनि था जे मूं तो वटि कॾहिं सुख ॾिठो ज न आहे। ये अहिड़ो ख़तरनाक जुमिलो आहे नाशुक्री वारो। 40 वरे 50 वरे 20 वरे 15 वरे 2 वरे जे सुख मतानू पाणी फेरे विझे थी जे मूं तो वटि कॾहिं सुख ॾिठो ज न आहे। ये रीज़न है, ये कारण है जंहिंजी वजह से अल्लाह जा नबी फरमायो जहन्नुम जे अंदर मिणा वधारे औरतूं। त मन अमिल स्वालिहम मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मोमिन, अल्लाह चए थो जेको अमल कईंदा नेक मर्द में या औरत, अल्लाह शर्त रखे ईमान जी, व हुवा मोमिन, शर्त ये जे वो ईमान वारा है। ईमान वड़ी इबादत है। ईमान अल्लाह रब्बुल आलमीन पाके ॾिने तो पा खुश नसीब आहियूं जो अल्लाह पाके ईमान नसीब करें। ईमान मना वड़ी दौलत है। कुरान मजीद में अल्लाह फरमाए तो इन्नल लज़ीना कफरू व मातू व हुम कुफ़ार, जो को इंसान इन दुनिया में जाने कुफर जी हालत में जानू वफात करे विया, उन्हीं वटि ईमान न हो, कुफर जी हालत मथे उन्हीं जी मौत थी। क़यामत वारे ॾींहुं अल्लाह के चवंदा अल्लाह असां दुनिया भर जो सोन तोखे ॾिने ला करे तैयार आहियूं, असांखे जन्नत में दाख़िल कर। केर हूंदा जंहिं वटि ईमान न हूंदो, वो अल्लाह के चवंदा दुनिया भर जो जेकॾहिं सोन असां वटि वे तोखे ॾेई करे असांखे जन्नत तूं ॾे। अल्लाह चवंदो हाणे इहा जी रिक्वेस्ट आजी फरियाद क़बूल करे में किन अचे। ई ईमान अॼु पाके फ्री में मिली वियो है। ई ईमान जी दौलत अॼु पाके मुफ़्त में मिली वई है। ईमान वॾी चीज़ है। पाके न ईमान जी कदर ना, पाके न दौलत जी कदर ना, ईमान जी कदर ऐं क़ीमत पुछणी वे तो बिलाल हबशी रज़ी अल्लाह ताला अन्हु करता पुछो, जंहिंखे मक्के जे गली ऐं गटीअ जे अंदर घसीटे में अचींदो हो, वज़नी पत्थर उन्हीं जी सीने मथे रखे में अचींदा हुआ। चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह। ईमान जी कीमत पुछणी वे तो सोएब रूमी करता पुछो, ईमान जी कदर कीमत पुछणी वे तो खब्बाब बिन अर्थ करता पुछो, जैके गरम कोल से मते सुमारे में अचींदो हो, गरम कोल से मते। अज पांच के थोड़ो पतंग जे कॾहिं पंहिंजे हथ में टच थी वञे पांखे केतिरी तकलीफ़ थी थी। खब्बाब बिन अर्थ के इन ईमान जी पादाश में गरम गरम कोल से मते सुमारे में अचींदो। उन्हीं जे पुठे में जानो जॾहिं पिरू निकरदी हुई, इन पिरू से गरम कोल सा उजी वेंदा हुआ। कोई जल्लाद क्या करते जो वो जल्लाद करते थे, कोई जल्लाद क्या करे जो वो जल्लाद करते थे। सितम ईजाद थे लाखों सितम ईजाद करते थे, जमीन और आसमां जब धूप की गर्मी में तपते थे, गजब की दिल लगी थी रेत पे मुस्लिम तड़पते थे। इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। कुरान में जिते ईमान जो जिक्र है साथे साथे अमल साले जो जिक्र है, जे ईमान जे साथे अमल पण जरूरी है। तो अल्लाह फरमाए तो मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मोमिन, जो को अमल कईंदा नेक मर्द में या औरत, ईमान जी शर्त है। हाणे हिकिड़ो सवाल ही पैदा थिए थो त अमल ज़रूरी है कि साले ज़रूरी है। हिते जेको आयत में आयो है जेको अमल कईंदा नेक, तो साले ज़रूरी है कि अमल ज़रूरी है? साले ज़रूरी, अमल ज़रूरी नहीं। अमल ज़रूरी नहीं, अमल अहम नहीं। अमल ज़रूरी है, इन जो मतलब अमल न कयो ही नहीं। इन में जो अमल सालिहा, इन में साले इम्पोर्टेंट है, मेन है। ई मेन है, ये आऊं के समझाइंदो हलां।
तरगीब व तरहीब जी रिवायत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस से रावी है फरमाई था इन्न रजुल लियुसल्ली 60 सनतन वमा तुक़बलु लहू सलातुन। एकड़ो माण्हू 60 वरे उन अल्लाह जी इबादत कयो उन नमाज पढ़ियो हूंदो। नमाज हिकिड़ो अमल है, नमाज पाण पढ़ूं था जेको हिकिड़ो अमल है। अबू हुरैरा फरमाई त अल्लाह जे नबी फरमाए हिकिड़ो माण्हू 60 वरे अल्लाह जी इबादत कयो उन ला तुक़बलु लहू सलातुन, उन जी हिकिड़ी पण नमाज क़बूल न हुई। अल्लाह कोरो कान हो, कान ई वो जे उन इंसान जी जेको नमाज वई जेको उन जो अमल हो आगे अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए जो माण्हू जॾहिं नमाज पढ़ंदो नमाज में ख़ुशू ऐं ख़ुज़ू न हुई, न सरखो रुकू कईंदो न सरखो सजदो। सजदो सरखो करे तो रुकू सरखो न करे, रुकू सरखो करे तो सजदो सरखो न करे। अज पंहिंजी नमाजी जी हालत न्यारे जड़ो को बीमार हो पाए नमाज में बीमार हो पाए पा अहले हदीस सही पंड के चे वारा ने पांचो वो नमाज सरखी नता बने ब्या जो को मसलक वारा हुआ कम से कम वो पंहिंजे मसलक जे परमाणे तो बरोबर पढ़े था। कम से कम उन्हीं जो नमाज उञारियो भले सही है गलत ही अलग मसलो है पर उन्हीं जो जो मसलक है पंहिंजे मसलक जे परमाणे अकीदे जे परमाणे नमाज जो को पढ़े था अकीदे जे परमाणे पायले दी सही सल्लू कमा राई तुमुनी उसल्ली वारा आहियूं पा त छता पण मुसलमान जो उञारियो नमाज उञारियो न सफ़ू पंहिंजो दुरुस्त न पग से पग पा मिलायूं न पंहिंजा रुकू सरखा न सजदा सरखा। नमाज में खुशू ऐं ख़ुज़ू आहे ज न पंहिंजी नमाज में तो अमल अहम नहीं अमल सवाल सवाल अहम है। हाँ हिकिड़ो अञा कयूं दाख़िलो ॾींदो हलां क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुत्र जो ज़िक्र कयईं अमल सवाल मथां ॻाल्हि वई है। हज़रत नूह जा पुत्र जॾहिं ॿुॾण लॻा जॾहिं तूफ़ान आयो हज़रत नूह जो पुत्र नूह जे अखी साम्हूं ॿुॾण लॻो पर नूह अल्लाह वटां दुआ करे इन्नबनी मिन आली व इन्न वादकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। इन्नबनी मिन अहली अल्लाह ही मुझे कुटुंब में जानू है अल्लाह ही मुझो पुत्र है मुझा आंद्रा है व इन्न वादकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। अल्लाह तुझो वायदो जे तुझे कुटुंब खे बुढ़े इलाके न दींदोस। काल या नूह इन्नहु लैसा मिन अहलिक इन्नहु अमलुन गैर सालिह। अल्लाह फौरन खबरदार के ए नूह ये तुझे कुटुंब में जानू ना अल्लाह मुझे कुटुंब में जानू ना मुझो पुत्र है अल्लाह करो चे इन्नहु अमलुन गैर सालिह इन जो अमल खास होना है गैर सालिह है इन जो अमल सालिह नहीं। नबी जो पुत्र है नबी नूह अपने जे पुत्र के बचाए न सकियो। हजरत लूत कयामत वारे डी कुरान मजीद में अल्लाह फरमाए तो मुझे टाइम नहीं जो कहूँ आयत पढ़ा के तर्जुमो सुनाया। नूह जा घर वारा लूत जा घर वारा अल्लाह कुरान में चए तो कयामत वारे डी जहन्नुम जे अंदर वेंदा। नबी पंहिंजे पुत्र के इब्राहिम जो पे काम कयामत वारे डी जहन्नुम जे अंदर वेंदो। नबी पंहिंजे पुत्र के पंहिंजे पे के पंहिंजे घरे वारी के कयामत वारे डी जहन्नुम का बचाए के न सघंदा। अज दुनिया में यार मुसलमान जी हालत बे मते भरोसो करे वेठा फलाणो असां के छडाईंदो फलाणो असां के पुलसरात पार कराईंदो। नबी जो मिसालो मौजूद है कुरान में। तो अमल जरूरी है अमल अमलुन सालिहा नेक अमल खपे। हाणे अमलुन सालिह को रेखे जावा जी ये पण हिकिड़ो मसलो पैदा थिए थो जे पहिरीं सवाल अहम हो हाणे अमलुन सालिह चावाजे को रेखे अमलुन सालिह को रेखे चावाजे अल अमलु सालिह मा कान खालियन अन रिया व मुक़य्यदिन बिसुन्नह। अमल सालिह जी डेफिनेशन तारीफ न्यारो अमल सालिह चावाजे खालियन अन रिया जो रिए करता दिखावे करता पाक वे जिकी पण पा अमल कईंदा हो नमाज है रोज़ो है हज है उमरो है ज़कात है जितरा पण अमल पा अल्लाह के राज़ी करेला करे कयूं था ये अमल रिए करता दिखावे करता पाक होना खपे।
इन में अल्लाह जी रज़ा होनी खपे। व रिज़वानुम मिनल्लाहि अकबर, अल्लाह जी रज़ा में वॾी इबादत है। रब राज़ी तो सब राज़ी। जेकी पण पा अमल कयूं इन पुठियां पंहिंजो मक़सद, इन्नमल अमालु बिन्नियात, अमल जो दारो बदार नियत मथे वहे थो। जहिड़ी नियत अहिड़ी बरकत। त पंहिंजो अमल जेकॾहिं ॾेखावे पूरतो हूंदो तो ये अमल अल्लाह कबूल नहीं करे। इंसान को लाजिम है दूर रहे रिया से, इंसान को लाजिम है दूर रहे रिया से, क्योंकि ये चीज जुदा कर देती है बंदे को खुदा से। तो इंसान अल्लाह नु कट जी वने तो इन जो सवाब, इन जो मसलो करो जो इंसान रियाकारी करे तो करो इस्लाम में जानो खारिज थी वने तो। हदीस में अचे तो ना, रिया शिरक है, रियो शिरक है। तेने जो जवाब ही है जो इस्लाम में इंसान खारिज न तो होती है रिया करे तो। रिया जो नुकसान ही है, रिया जो गुनाह ही है। इंसान रियो करे तो ये अल्लाह इबादत कबूल के न करेंगे। नमाज वे तय भले, रोजा वे, सदको खैरात वे, हज वे, अल्लाह के राजी करेला करे जो कम इंसान करे तो इन में रियो अची वियो, देखाव अची वियो तो ये इबादत अल्लाह कबूल के न करेंगे। अॼारे मुसलमान जो इबादतूं मक्के मदीने जो उमरे ते वने था, उमरो चालू है ने सेल्फियूं चालू है। इबादत है उमरो, विचार कयो, उमरो इबादत है ने सेल्फियूं चालू पयूं है थियूं ने। कई पां गरीबे जी मदद कयूं था, चैरिटी जा कम कइए था, कीटूं बनाए पा समाज मुआशरे में बेवा औरतें के, यतीमे के, मिसकीने के, बेवाएं के दिए था। खासी गाल है, इस्लाम पाके हुक्म दे तो अजी मड़े कम गैर कौमू करे रही हुई पा मिठाइयूं माठ करे। जो को इस्लाम पाके हुक्म दे तो चैरिटी जा कम करे जा, खिदमत खल्क करे जा कम जो इस्लाम पाके जो को हुक्म दे तो ये अज मड़े गैर कौमे खणी गिणो है। अज मुसलमान में ये चीज़ूं ऊचियूं हुई। यार मुसलमान कंहिंखे जेकॾहिं पा राशन जी कीट ॾिनी तरी फूटू कढाईंदासीं। हिकिड़ो मक़सदु हुए पुठियां उहा ई ॻाल्हि आहे, पर हिन में ॾेखाव न हुअणु खपे, रिया न होनी खपे। राशन जो थमाया गया सेल्फी के साथ, शायर चए तो, राशन जो थमाया गया सेल्फी के साथ, जो भूख से मर रहा था इज्जत से मर गया। जे बेचारे जो चरतो थी उन जो फूटू छापे में अचे, हिकिड़ी मां रुनी पे वेचारी, दिया वही पुछे अमां रुए घुरेला थी तर छापो ॾेखारे पुत्र पंहिंजो फूटू आहे न आयो हिन में। काल जो विरायला करे आया हुआ राशन, उन बड़े पाके राशन जी जो थैली ॾिनो फूटू कढी विया। अज छापे में पंहिंजो फूटो आयो है ने, समाज मुआशरे में पाके मड़े चवनि था फ़कीर आयो, पिने वारा आयो, रुआ तैला करे। होणो ईअं खपे जेकॾहिं पा अल्लाह के राज़ी करेला करे, यतीम मिसकीन बेवाएं जी मदद कयूं था तो होणो ईअं खपे। हिकिड़ो गरीब इंसान सियारे जी रात है फुटपाथ मथे सुतो पियो है, उनके पा कंबल उडाए वियासीं, दूसो उडाए वियासीं। सुबुह जो जॾहिं उहो उथियो ॾिठे त मुंहुं मथे कंबल ने दूसो आहे, उनखे ख़बर न आहे जे मुंहुं मथां दूसो केरु उडाए वियो, कंबल केरु उडाए वियो। इन जो नालो है इस्लाम जे अंदरि सदको, इन जो नालो है वरिज़वानु मिनल्लाहि अकबर, अल्लाह के राज़ी करणो। तो अमल स्वाले करे के जावाजे खालियन मा कान खालियन अन रिया व मुक़य्यदिन बिसुन्ना, सुन्नत जे परमाणे वे। हिकिड़ो त रिए करता खाली वे, ॿियो नबी जे तरीक़े मथे हुअणो खपे, नबी जे तौर तरीक़े मथे, नबी जी सुन्नत मथे। गम में एतिरो अमल ख़ासो करेला न वे, जेकॾहिं उहो नबी जी सुन्नत जे परमाणे न आई, नबी जे तरीक़े मथे न आई, मां अना अलैहि व असहाबी जे तरीक़े मथे न आई, गम में एतिरो उहो अमल ख़ासो करेला न वे। अॼु मुसलमान चए था क़ुरान ख़्वानी करे में करो है, ॿियो जेको अमल करे में अचे था वांदो करो है, ख़ासा अमल आई वांदो इहे जे नबी जी सुन्नत जे परमाणे न आहे, वांदो इहे जे नबी जे तरीक़े मथे न आई अमल। तो मुझे अज़ीज़ दोस्तों, नौजवान साथियों, जेकी पण पा अमल कयूं अल्लाह जी रज़ामंदी होनी खपे। दुनिया भले नाराज़ थी वञे पर रब्बुल आलमीन कॾहिं नाराज़ न थियणो खपे। ये इंसान जी सोच ने इंसान जी थिंकिंग होनी खपे। हिकिड़े औरत वींडी गिणे, वींडी, हाणे हिनखे वींडी सॼे गाम खे ॾेखारणी हुई, ॾेखारे कीअं?
हिकिड़ो कमु कया हिन जो भुंगो हो, न भुंगे खे दुखाए विधे। हाणे भुंगो जॾहिं दुखियो सॼो गांव भेरो थियो, सॼो गांव भेरो थियो, हिनखे वींडी ॾेखारणी वई। रीह मथां मिसाल ॾियां थो, जॾहिं सॼो गांव भेरो थियो त वींडी ॾेखारे चए मड़े बरी इहो ख़ाली वींडी बचई है, मड़े बरी इहो ख़ाली वींडी बचई। त अहिड़ो न वे जे मड़े पंहिंजा अमल बची वञे, ख़ाली वींडी रहे बस। मा कान ख़ालियन अन रियाह व मुक़य्यदिन बिसुन्ना। अमल सालिह उहो है जेको रीह करता पाक वे, ॾेखावे करता पाक वे, अल्लाह रोम करे पंहिंजी इबादतनि जी अल्लाह हिफ़ाज़त करे। जे अॼु रियो मुसलमान में अची वियो आहे। मके मदीने जी ज़ियारत भले इंसान जे दिलि में न हूंदो, पर इंसान उहो इबादत लिकाए न करे, अहिड़ी इबादत कयो। इन इबादत जे बारे में, इन अमल जे बारे में का त आंखे ख़बर है, कांजे रब खे ख़बर है। अहिड़ा अमल कयो जे अमल जे बारे में आंजी घरवारी के, आंजी औलाद के, आंजे यार ने दोस्त के ख़बर न वे। अहिड़ो अमल कयो जे अमल जे बारे में ख़ाली रब्बुल आलमीन के ख़बर वे। पोइ ॾिसो इन अमल जो फ़ाइदो। ऐं ॾुखे में, तकलीफ़े में, मुसीबते में अल्लाह के पुकारियो, पुकारे करे ने जो अल्लाह अॼु आऊं परेशान आहियां, अॼु आऊं तकलीफ़ में आहियां। अल्लाह जेकॾहिं तूं गवाह आहीं ही फलाणो अमल मूं कयो आहे, ख़ाली तोखे राज़ी करे ला करे मूं कयो आहे, हिन मथे अल्लाह तूं गवाह आहीं। पोइ ॾिसो आंजूं तकलीफ़ूं कीअं दूर थी थियूं, आंजूं मुसीबतूं कीअं दूर थी थियूं। करे न त बताओ अंजारियो त मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा वहुव मोमिन। जेको नेक अमल कईंदा ईमान जी हालत में, मर्द हुए या औरत, शर्त ई है जे वो मोमिन हुए। मोमिन जी शर्त कोला लगाए में आई हिते। मोमिन शेख पानी दीजा। मोमिन जी शर्त एतिरे लाइ लगाए में आई है जो हदीस में अचे तो, मुस्लिम शरीफ जी हदीस है, इंसान जे विच में ने जन्नत जे विच में, सुन जा, इंसान जे विच में ने जन्नत जे विच में ख़ाली हिकिड़ी बैत जो फ़ासिलो वहे थो। जाने इंसान जन्नत में वञे वारो अहिड़ा अमल करे थो। मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा वहुव मोमिन। जेको नेक अमल कईंदा मर्द या औरतूं, शर्त है जे मोमिन होना खपे। मोमिन, मुस्लिम शरीफ जी हदीस है कि अल्लाह जे नबी फरमाए इंसान ऐं जन्नत जे विच में हिकिड़ी बैत जो फ़ासिलो थी वञे। ये इंसान हाणे जन्नत में दाख़िल थींदो, ख़ासा अमल करे पियो, नमाज़ी है, रोज़ेदार है, पोइ इन मथे इन जी तक़दीर ग़ालिब अची वञे थी। करो तक़दीर त हक़ है, तक़दीर त अल्लाह लिखी छॾे। मिणिया पहिरीं अल्लाह कलम खे पैदा कयईं, फरमाए उक्तुब, अल्लाह चए लिख, कलम चे करो लिखां, अल्लाह चे क़यामत सूदी न दुनिया में जेकी थे वारो है मड़े लिखी विझ। कई पंहिंजा भाउ चवनि त अल्लाह रब्बुल आलमीन मिणिया पहिरीं नबी खे बनाए, अल्लाह मिणिया पहिरीं नबी खे बनाए, नी कायनात नबी जे वसीले से बनाई है। अल्लाह नबी के न बनावे तो ये कायनात न बनाई वही। अल्लाह चाहे तो वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मु इंसान जिन्हें की मुझे इबादत ला करे पैदा किया है। खैर तो ईमान जो शर्त ही है जो अल्लाह जे नबी फरमाए इंसान है जन्नत जे विच में हिकिड़ी बैत जो फ़ासिलो वहे तो, हिकिड़े हथ जो फ़ासिलो वहे तो, इन जी तक़दीर इन मथे ग़ालिब अची वञे थी ने इंसान जहन्नम जे अंदरि हलियो वञे थो। पोइ हिकिड़े इंसान है उन जे विच में ने जहन्नम जे विच में हिकिड़े बैत जो फ़ासिलो है, हाणे जहन्नम में वञे वारो है, इन जी तक़दीर इन मथे ग़ालिब अची वञे थी ने इंसान जन्नत में हलियो वञे थो। कई पाण ॾिसूं था, कई इंसान ई वेचारा नेक वह था, पर हिकिड़ो टाइम अहिड़ो अचे तो आत्महत्या करे गिने था, सुसाइड करे गिने था, आपघात करे गिने था। कई नमाज़ी हाँ ॾिठाऊं ना हिते न त ॿिए ठिकाणे समाचार में सुहाऊं ना, नेक नमाज़ी को दुख ऐं तकलीफ़ आ वई सुसाइड करे गिणो, मड़े इबादतूं बरी वई, जहन्नुम जे अंदरि हलिया विया। को दुखें जो सॉल्यूशन आत्महत्या है। अॼु औरतें भी चीज़ वधारे थी रही है। सस जो जराक दुख वे तेरी बरी रहे, घर में की तकलीफ वे तेरी आत्महत्या। दुखें मुसीबतें जो सॉल्यूशन ही नहीं।
अब तो घबरा के कहते हैं मर जाएंगे, मर के भी चैन न पाया तो किधर जाएंगे। हिते जेकॾहिं कंहिंखे दुख है तकलीफ़ है तो उन जो चवणी है जे मरी वञा त जान छुटे, दुनिया में जान छुटी वेंदी ओॾो उते आख़िरत में केॾांहुं वेंदासीं। जिते बाक़ी हमेशा रहणो है, ला यबगून अन्हा हिवला, उतां पोइ ॿारहं पा किन निकिरंदासीं। जानम वारा हमें जानम जे अंदरि हूंदा, जन्नत वारा जन्नत में हूंदा, उतां ॿारहं निकिरे में किन अचींदो। त दुनिया जो दुख कीअं बणनाई, दुनिया जे ॾुखे लाइ करे सुसाइड न कयो, दुनिया जे ॾुखे लाइ करे आत्महत्या न कयो, दुनिया जा दुख ख़त्म थी वेंदा, आख़िरत जे ॾुखे जे बारे में सोचो। अल्लाह फरमाए तो शर्त ये जो इंसान मोमिन वे करो मां मालूम थियो जे आजी मौत ईमान जी हालत में अचणी खपे। आजी मौत जॾहिं मौत जो फरिश्तो आ वटि अचे पगे वटा कहंदे मथे सूदी आजी मौत ईमान जी हालत में अचणी खपे। ये है ना आयत जो मतलब ईमान जरूरी है। ईमान जी हालत में जेकॾहिं मौत ना हुई तो पंहिंजो अॻियां वेलकम ने इस्तक़बाल ख़ासो के न थींदो। त मौत कॾहिं पण अची सघे थी। मौलाना जावेद साहब मूंखे ॿ टे अशार चयो मौत मथा, ही समय ना, टाइम ना अहिड़ो, पण मौत के इंसान के हमेशा याद रखणो खपे। विया वे तंहिं भले, ॿई को ख़ुशी जी महफ़िल वे तंहिं भले, मौत कॾहिं पण अची सघे थो। कई वीचारा घोट सफ़ेद मडू पहिरे विया ला करे विया, उन्हीं जी सफ़ेद मडू कफन में तब्दील थी वई। अहिड़ो थियो है न, थी तो दुनिया में। खुशी वे तंहिं भले, गमी जो मौक़ो वे तंहिं भले, मौत के हर हालत में याद रखो। ज़ोर छॾे कर धारी धारी, मौत मथे ते मारी मारी। ज़ोर छॾे कर धारी धारी, मौत मथे ते मारी मारी। वतन तुंहिंजो वारी वारी, क़बर अंधारी कारी कारी। दुनिया दर गुज़र जो माग, साथ संभूड़ो जानब जाग। ये गज़ल वॾो है मौला साहब जो, टाइम ना है एतिरे लाइ करे मेन जेको अशार ही शॉर्टकट में आसां पढ़ंदो वञा। जुवान जुवान जूदा जूदा, तोजी सुवणा सूदा सूदा। मरी गरी विया सब गूदा गूदा, धूड़न मथन क्या दूदा दूदा। वठ का इबरत छड़ अबाग, दुनिया दर गुज़र जो माग। साथ संभूड़ो जानब जाग। वण छड़े विया फोट घणा, खाई वेठा खोट घणा। गाड़ा गाड़ा घोट घणा। वण जॾहिं वॾो थी न फुटण छॾे ॾे। वण जॾहिं वॾो थिए पहिरीं 15-20 आमा ॾींदो, पोइ वॾो थिए त हिकिड़ो ॿ अंब हिन में थिए। त मल्हा साहब ही मुराद गिणे, वण छड़े विया फोट घणा, खाई वेठा खोट घणा। गाड़ा गाड़ा घोट घणा। कलर फिटी थिया कोट घणा, विया वनियन खे ॾेई ॾुआग। दुनिया दर गुज़र जो माग, साथ संभूड़ो जानब जाग। विया वनियन खे ॾेई ॾुआग। कई वीचारा घर वारियूं बेवाऊं करे न दुनिया में जानू वफ़ात करे विया। कई बच्चा यतीम करे न दुनिया में जानू वफ़ात करे विया। ये समय मणी मथे अचे वारो है, तो मौत के याद कयो। ॾिस तूं शाही शहर पुराणा, जिते रहिया ते राणियूं राणा। ॾिस तूं शाही शहर पुराणा, जिते रहिया ते राणियूं राणा। मौत फिटायो मिड़ो ही माणा, तूं प अॼु सुबह सियाणा। ओॾे वेंदे वारे वाग, दुनिया दर गुज़र जो माग। साथ संभूड़ो जानब जाग। साथ संभूड़ो जानब जाग। तुंहिंजा दोस्त, तुंहिंजे सर्कल वारा, तुंहिंजे रिश्तेदार, तुंहिंजे कुटुंब ऐं कबीले वारा मरे न दुनिया में आहिस्ते आहिस्ते लाॾाणू कई पिया।
तो के खबरदार करे ने वने पे असा वणो पे पुठिया तू सिराए ने वेठो हो, मौत के याद रख। तल्ला फरमाए तो मन अमिल सालिहम मिन दकरिन औ उनसा व हुवा मोमिन। 5 मिनट में आऊं मुझे बयान के खत्म कया तो जो को अमल कईंदा नेक मर्द वे या औरतों शर्त है ईमान। हाणे जॾहिं नेक अमल कईंदा तो फ़ाइदो करो है। अल्लाह चए तो फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा। जॾहिं नेक अमल कईंदा आजी ज़िंदगी अल्लाह चए तो हिकिड़ी पवित्र हिकिड़ी पाक ज़िंदगी बनाए वेंदोसीं। हयातन तय्यबा करे के चवा जी शॉर्टकट में आके आऊं समझाईंदो हलां। हिते अल्लाह जो को ज़िक्र कयां नेक अमल कईंदा हयातन तय्यबा अल्लाह ॾींदो। हयात तय्यबा जो कई तशरीह थी सघे थियूं पर शॉर्टकट में थोड़ा आगे आऊं समझाईंदो हलां। हयातन तय्यबा जो करो मतलब हयातन तय्यबा जो मतलब ये है कि इंसान कनात पसंद थी वने। कनात पसंद संतोष। अल्लाह जेकी दे न मते संतोष राजी। अल्लाह जो को मुझे तकदीर में रूजी लिखे इन रूजी मत इंसान राजी थी वने। वो हराम में मोह न विझे, वो ब्याज जा पैसा जुगार रमे, ब्याज टके मथे दे 2% 5%, हितानू भेरा कया हुतानू भेरा कया, बंगला बनाया पैसे वारो बना। ये हयातन तय्यबा नहीं। अल्लाह चाहे तो मन अमिल सालिहम मिन दकरिन औ उनसा व हुवा मोमिन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा। जो को नेक अमल कईंदा अल्लाह चाहे तो उन्हीं के हयात तय्यबा अता कईंदो से। हयात तय्यबा जो मतलब इंसान के रुपयो मिले 2 रुपया मिले तै पण राजी, लाख रुपया मिले तै पण राजी, किए न मिले तै पण राजी। आए झटा जी वियो अल्लाह ॾिने में ने अल्लाह झटे गिणे तै पण राजी। हयातन तय्यबा इनके चावा छे। ये आए पामे जेकॾहिं नाई तो पिंड जे अंदर हयातन तय्यबा पैदा कयो। अज सुकून नहीं मड़े आए पर सुकून नहीं। जो को जेतरो पैसे वारो वधारे उनके सुकून वधारे नहीं। रात जो सेठ साहब घूरी निंदर जी खाई ने सुम्हें था, निंदर नथी अचे भाई तो वट पैसा आई बंगला आई सुतेला करे गाड़ियों आई चढ़े फिरेला करे तो के निंदर गोला नथी अचे या सुकून नहीं दिल में। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह जो कुरान चए तो जेकॾहिं हकीकत में आके चैन सुकून खपे तो हकीकत में चैन सुकून अल्लाह अल्लाह जे जिक्र में रखे। हकीकत में चैन सुकून नमाज में है, रोजे में है, अल्लाह जी इबादत में है। चैन सुकून ना हिकिड़ी मिसाल ॾियां ने मुंहिंजे बयान के ख़त्म कयां तो। हिकिड़ो मासूम बच्चो है, नंढो बच्चो रूए तो पां चओ न बच्चो रूए तॾहिं मां धावण ॾे। बच्चो रुनू मां हाणे कमकाज में लगी पई है, लुगड़ा धोए पई के ॿार कढे पई, बच्चो रूए पियो। हाणे पे वेठो है धावण ॾे, कन खाई वियो मुंहिंजा धावण ॾे हिनखे। मां करो करे थी मिसाल सम्झाए लाइ करे ॾियां तो। हयातन तय्यबा जी असल जो को अल्लाह सुकून रखे गोरे में रखे। हाणे मां धावण नथी ॾे जाऊं कमकाज में लगी पई है पोइ धावण ॾियां। तो चूसणी जो को खीर वारी वे थी खणी ने बच्चे के ॾेई ॾे थी नेपल खीर विझी ने बच्चे के चूसणी ॾे थी। बच्चो चूसणी के मुंह में विझे तो लिखार लॻ करे माठ थी रहंदो पर इनके जो को सुकून जो को मां जी धावण में आयो इनके चूसणी में मिलंदो नहीं मिले। मड़े बचपन में गुजरे आयो आज मिणी जे मुंह में चूसणी हुई सुकून कंहिंखे न आहे। जहिड़ी तरह न मासूम बच्चे के चैन सुकून न तो अचे, मां जॾहिं धावण मथे गिने थी तेरो न बच्चे के चैन सुकून मिले तो। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। हकीकत में चैन सुकून जा मुतलाशी आयो तो चैन सुकून अल्लाह अल्लाह जे जिक्र में रखे। अल्लाह चाहे तो हयातन तय्यबा ॾींदासीं। हयात तय्यबा अल्लाह जेकी ॾिने हिन मथे इंसान राज़ी। पोइ वल नजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून। अल्लाह चाहे तो जॾहिं मरी करे अचींदा तेरा आज अमल जो आके पूरो पूरो बदलो अता कईंदोसीं। क़यामत वारे ॾींहुं अल्लाह जे नबी फरमाए जॾहिं जन्नती मड़े जन्नत में हलिया वेंदा त अल्लाह उन्हीं खे पोइ पुछंदो जे अञा कीअं के खपे। जन्नती अल्लाह पुछंदो अञा कीअं खपे। चवंदो अल्लाह असांखे जन्नत ॾिने तो असांजा चेहरा नूरानी कए फुटरा चेहरा कए न असांखे अञा करो खपे। अल्लाहु अकबर। जे रब ला करे नमाज़ूं पढ़ूं था, जे रब ला करे रात जो उजाकरा ॾिसूं था तहज्जुद जी नमाज पढ़े था तहज्जुद वारा, जे रब ला करे गर्मी जे मौसम में
जे रब के पा ॾिठो नहीं पण गैब मथे पंहिंजो इल्म है उन रब के राज़ी करे ला करे मड़े कयूं था पण क़यामत वारे ॾींहुं अल्लाह जन्नती के चवंदो अञा हिकिड़ी नेमत है मूं वटि आणण लॻे अल्लाह जॾहिं पिण जो दीदार कराईंदो जन्नती खे अल्लाह अकबर उहो कहिड़ो आलम हूंदो जंहिं रब खे ॾिठो न आहे उन रब खे जॾहिं ॾिसंदासीं उन रब जो जॾहिं दीदार थींदो अल्लाह जा नबी फरमाया जॾहिं जन्नती रब जो चेहरो ॾिसंदा जन्नत खे भुली वेंदा जन्नत जी नेमत खे भुली वेंदा जॾहिं अल्लाह जो चेहरो दीदार थींदो वला नजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून जॾहिं अमल कईंदा अल्लाह चए थो क़यामत वारे ॾींहुं आंखे रब जो दीदार नसीब थींदो आंखे क़यामत वारे ॾींहुं अल्लाह जन्नत अता कईंदो तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो नौजवान साथियों पाके घुरिजे जे नेक अमल कयूं रिया करतन पंहिंजो अमल पाक वे सुन्नत जे परमाणे नबी जे तौर तरीक़े मथे पंहिंजो अमल वे अल्लाह वटि मुंहिंजी आजिज़ाना दुआ आहे जेकी चो जेकी सो इन मथे अल्लाह पाण सभिनी खे अमल करे जी तौफ़ीक़ अता फरमाए जंहिं भाई प्रोग्राम रखायो है अल्लाह उन्हीं जे रोज़ी में रिज़्क में उम्र में बरकत अता फरमाए पंहिंजे विच में जेतिरा पण मौलाना वडील वेठा आहिनि जेतिरा पण महिमान आया आहिनि पंहिंजो अल्लाह पंहिंजे अचण खे हिते विहण खे अल्लाह क़बूल ऐं मक़बूल अता फरमाए इन मासूम बच्चे जेको क़ुरान जी तिलावत हमद नात पढ़िया तकरीरूं कयूं अल्लाह इन्हीं बच्चे के कुरान जा कारी कुरान जा हाफिज़ बनाए अल्लाह इन्हीं मासूम छोकरी के आलिमा बनाए अल्लाह रब्बुल आलमीन इन्हीं के समाज में दीन जी खिदमत करे जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह पाके पंहिंजे औलाद के कुरान जी तालीम दीन जी तालीम ॾियण जी ॾियाराए जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन सुम्मा आमीन वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।